बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मादरे जमहूरियत खे वरसीअ जे मौक़े ते भेटा पेश। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत जे बहालीअ वारी जिदोजहद में आमिरनि सां विढ़ंदी रही। संदसि जिदोजहद ऐं कुर्बानियूं मशले रहा आहिनि। पार्टी क़यादत ऐं जियाला न रुॻो अॼु पर हर ॾींहुं मादरे जमहूरियत खे यादि कनि था। मादरे जमहूरियत बेगम नुसरत जे विछोड़े के 11 वरह वियामी विया। वरसी जी मुख्य तकरीब नऊ देरो हाउस में थींदी। पीपल्स पार्टी के अगवाननि ऐं कारकुननि पारां गड़ी खुदाबख्श में मज़ार ते हाज़िरी भरे मादरे जमहूरियत के भेटा पेश कई वेंदी। क्रिकेट जी दुनिया जो महादंगल T20 वर्ल्ड कप जी सभ खां वॾे मुक़ाबले में पाकिस्तान ऐं भारत हिक ॿिए ख़िलाफ़ अॼु मैदान में लहंदा। पाकिस्तानी वक़्त मूजिबि मैच मंझंदि 1 वॻे शुरू थींदी। मैच बरसात सबबि मुतासिर थियण जो ख़दशो। इस्लामाबाद में कंहिं सर्टिफाइड चोर के दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। इमरान ख़ान जी नाअहली इबरत जो मक़ाम आहे। संदसि अदलिया बाबति ॻाल्हियूं सभिनी साम्हूं आहिनि। आम चूंडुनि में अञा 11 महीना आहिनि। को इरादो नाहे त मईशत खे बहितर करण खां सवाइ चूंडुनि में वञिजे। आर्मी चीफ जी मुक़ररी आइनी मामिलो आहे ऐं हुकूमत जो आइनी इख़्तियार आहे। जेकी नाला ईंदा ऐं हुकूमत फ़ैसिलो कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं इज्तिमाई काविशुनि ऐं इज्तिमाई बसीरत सां पाकिस्तान खे अल्लाह ताला कामयाबी अता कई। बिलावल भुट्टो ऐं हिना रबानी खर ॾिठी मुबारकूं लहणी। वज़ीर आज़म मूजिबि जॾहिं खां पाकिस्तान गिरे लिस्ट में आयो वापार सीड़पकारी परॾेही सिधी सीड़पकारी ऐं कारोबारी माण्हुनि खे ॾुखियायूं पेश आयूं। गिरे लिस्ट मां निकिरण बैदि पाकिस्तान जे हिन मुसीबत खां जिंद आजी थींदी। पाक फ़ौज जे सरबराह जनरल कमर जावेद बाजवा ऐं संदसि टीम जो FATF मामले में अहम किरदारु रहियो। इमरान ख़ान बैकडोर ॻाल्हियूं नाकाम थियण जो एतराफ़ करे वरितो। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो त बैकडोर ॻाल्हियुनि मां को बि नतीजो निकिरंदे नज़र न पियो अचे। ख़मीस या जुमे वारे ॾींहुं हू लॉन्ग मार्च जे तारीख़ जो ऐलान कंदो। PTI जे सेनेटर आज़म सवातीअ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान ख़ान चयो आहे त ॾोहारियुनि खे साज़िश तहत मढ़ियो वियो आहे। हुकूमत मिलण वारे ॾींहंनि खां ई हुननि संदसि पार्टीअ खे चिथण जी कोशिश कई। PTI जे एहतजाज कंदड़ कारकुननि ते ज़ुल्म कयो वियो। कहिड़ो कानून इजाज़त ॾिए थो त हिकु ट्वीट ते ईअं तशदुद कयो वञे। इस्लामाबाद में इमरान ख़ान ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो। संजानी थाणे ते अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान असद उमर ऐं अली नवाज़ समेत 100 माण्हुनि ते सरकार जी मदहियत में केस दाख़िल कयो वियो। केस में दहशतगर्दी समेत 10 शिकूं शामिल कयूं वियूं। FIR मूजिबि PTI कारकुन क़यादत जी हुशी ते श्रीनगर हाईवे खे ब्लॉक कयो। कारकुननि पुलिस ते पथराव ऐं भॼ पिण कई। PTI
पीटीआई चेयरमैन इमरान खान पंहिंजे नाअहलीअ वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट पहुची वियो। इमरान खान इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में पीटीआई चेयरमैन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। इलेक्शन कमीशन इख़्तियार कयो नाहे। तोशाखाना रेफरेंस जो फ़ैसिलो कारदम करार ॾिनो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी वारी अपील रद्द करे छॾी। केस ते ॿुधणी सूमर वारे ॾींहुं थींदी। पेटीएम जी गिरे लिस्ट में नालो निकरण सहारा जोगो है। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी की कोशिशुनि तां कामयाबी मिली। भारत की कोशिश हुई पाकिस्तान गिरे लिस्ट में निकरे। इतलात जो सूबाई वज़ीर शर्जील मेमन चवे थो त चीफ इलेक्शन कमिश्नर इमरान खान जो मुक़रर थियल है। मुल्की सियासत जो मुनाफ़िक तरीन किरदार गुज़रियल ॾींहुं वाइको थी वियो। सूबाई वज़ीर जी पीटीआई चेयरमैन ते चिटी तनक़ीद। पीटीआई के पाकिस्तान जे शिवसेना करार ॾिए चयाई पीटीआई शिवसेना बणिजी वई आहे। इमरान खान सदाई ॿियनि खे चोर चोर चवंदो रहियो, पर इलेक्शन कमीशन इमरान खान के करप्शन ते नाअहल कयो। इमरान हाणे सादिक ऐं अमीन नाहे रहियो। इमरान खान क़ौम सां रुगो कूड़ ॻाल्हायो। इमरान खान पीटीआई जो कारकुन ऐं सरबराह नाहे रहियो। कानून सभु लाइ हिकु जहिड़ो आहे। इमरान लाइ उन में तब्दीलियूं नथियूं करे सघजनि। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त बैकडोर के बि ॻाल्हियूं न पयूं थियनि। मार्च में इलेक्शन थियण वारियूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। आर्मी चीफ जी मुक़ररी ईंदड़ महीने ऐं मौजूदु थींदी। FATF जे गिरे लिस्ट मां नालो निकिरण में पाक फ़ौज जो वॾो किरदारु आहे। भुट्टो जो ट्रायल कंहिं फ़ौजी अदालत न पर सिविल कोर्ट कयो हो। पाकिस्तान में जमहूरियत ते वार मुल्क सां दुश्मनी हूंदी। सभिनी खे आइन जो एहतराम करणु घुर्जे। मुल्क खे अदलिया ऐं एग्ज़िक्यूटिव जी ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस कादी फाइज़ ईसा जो लाहौर में आसमान जहांगीर कॉन्फ्रेंस के ख़िताब। नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी सुलहनामो अदालत में जमा कराए वियो। नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो सुलहनामो अदालत में जमा कराए छॾियो। अफ़ज़ल जोखियो मूजिबि हैदर महर ऐं न्याज़ खां सवाइ ॿियनि जाबदारनि खे माफ़ करे छॾियो आहे। ॿियनि जाबदारनि जी आज़ादी ते को बि एतिराज़ नाहे। अदालत केस जी ॿुधणी 28 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। ऐं ठुल में मामे पारां चइनि वरनि जी भाणेजी खे कारो करार ॾियण जो नोटिस। धरती टीवी न्यूज़ ते ख़बर जो सेशन जज चेकवाबाद ऐं सिविल जज ठुल नोटिस वरिते नीगरी ऐं वालदेन खे पेश थियण जो हुकुम ॾिनो। पुलिस खे इल्ज़ाम ठहियल ॿाड़ी फातिमा ऐं संदसि वालदेन खे रिपोर्ट समेत पेश करण जो हुकुम।